धामरावा जे पुछड़ी जे शाखनि माडो शाख, राजवा, सैयदपुर शाख ऐं बशारत शाख में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ अवामी हुर्रियत तहरीक जे अॻुवाण एडवोकेट रहीम बख्श बुगियो, एडवोकेट मोहम्मद आज़म ख़ासतेली, एडवोकेट कुनल कोसो, काउंसलर मोहम्मद अमीन ब्रोही, अली मर्दान बुगियो, असलैन बुगियो ऐं रहमान चांडी जी अॻुवाणी में 2 किलोमीटर पैदल मार्च करे सिटी गेट ते धरणो हंयो वियो। इन मौक़े ते एडवोकेट रहीम बख्श बुगियो ऐं एडवोकेट कुनल कोसो ख़िताब कंदे चयो त धामरावा माडो शाख में पाणी जी हथरादू खोट करे सरसब्ज़ ज़मीनूं गैराबाद करण जी गहरी साज़िश कई पई वञे। हिननि चयो त आपाशी एसडीओ अमनला अवान सर्वेयर ऐं दारोगा पाणी पहुचाइण में मुकमल नाकाम थी विया आहिनि। माडो शाख जी पुछड़ी में वारी उॾामी रही आहे। आबादगारनि ऐं हारियुनि पाणी लाइ सख़्त परेशान आहिनि। पाणी पुछड़ी ताईं न पहुतो त हारियुनि जो मुआशी क़त्लेआम थींदो। हिननि चयो त 2 ॾींहनि में पाणी न पहुचाए वियो त अवामी हुर्रियत तहरीक सॼे सूबे में एहतिजाजी मुज़ाहिरा कंदी। घुर था क्यों तो मेहरबानी करे ये जेके नाल एरिगेशन जो अमलो है उनके पाबंद करे सैदपुर शाख के माडो शाख के पानी ॾेई जीअं असांजी आबादी थी। हम समझो था कि जेके माडो शाख है सैदपुर शाख है इन में एक अॻु में ही पानी देर सां ही मोकिलींदा आहिनि ऐं असीं सम्झूं था त जेको पाणी अॻु में ही देर सां थो अचे उहो अञा मस ग़रीब हारी हुर्रियत कोई माना रोको करे थो फसल थो करे तो वरी ही आख़िरी ॾींहंनि में पाणी सही अचनि खां पाणी बंदि करे ऐं हारियुनि जो ऐं हुर्रियत जो मुआशी कतल आहे। असीं इन जे ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक हलाईंदासूं ऐं असीं सम्झूं था हीअ तमामु वॾी ज़्यादती आहे हिननि ॿिन्ही शाखुनि सां ऐं असांजो जेको मुतालबो आहे अवामी हुर्रियत तहरीक जो मुतालबो थी करे इन्हनि ॿिन्ही शाखुनि में फौरी तौर ते पाणी छॾियो वञे त जीअं हुर्रियतनि जो हारियुनि जो जेको मुआशी क़त्लेआम आहे इहो बंदि थी सघे। जेकॾहिं न ऐं हिन में देरि कई वई पछाड़ का ॾींहं आहिनि ऐं तव्हां ॾिसो त सॼी जेका देहि आहे इहा अध खां वधीक ॼण त खैराबाद लॻी पई आहे। जेकॾहिं इहा जल्दी हिननि पाणी न छॾियो त असीं हिते ई बार बार एहतिजाज कंदासूं। टाइम आयो आहे रोकण जो त ख़ासि करे हमरावा जेको असां पुछड़ी ते जेके माडो शाख चऊं था ऐं सैदपुर शाख इन्हनि में पाणी कोन्हे। असांजो वेझारो सुकियो आहे। अॻु में बि असां दाऊं कयूं अथऊं मीडिया ते तव्हां ॾिसंदा हूंदो असांजा विच जेके आहिनि उहे सुकल उन खां पोइ जेको थोरो घणो जेकॾहिं असां रोको कयो आहे उहो बि सुकी वियो आहे। हिन महिल त टाइम बि सफ़ा करोड़ो बचो आहे। एरिगेशन इंजीनियर जेके बि आहिनि उहे करप्ट माण्हू आहिनि। पैसा वठी पाणी खपाइनि था। एसडीओ खे हिकिड़ो दफ़ो 2 दफ़ा 5 दफ़ा चयो आहे। इंजीनियर खे चयो आहे। का बि उन्हनि जे मुंहं ते जूं चुरे ई कान थी। असीं मुतालबो था कयूं त फ़ौरन असांखे पाणी ॾिनो वञे जीअं पुछड़ी जेका आबादी थिए। ॿी सूरत में हीअ असांजो एहतिजाज अॼु थियो आहे। 2 ॾींहंनि खां पोइ वरी असीं एहतिजाज मुसलसल जारी रखूं।